पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पापनगर। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे बहितरीन मां बहितरीन कहाणी ॾिसण वटां मिलंदी, जंहिं में ख़ासि करे उहा ई ॻाल्हि पोइ किस्तनि वारी जेका तफ़्तीश थी रही आहे। जाबर ख़ान कहाणी तफ़्तीश चाकर ख़ान करे रहियो आहे। वरी रुंडे खां तफ़्तीश कंदो त वॾे साईं साईं जा तालुकात कीअं हुया, अलॻि अलॻि तफ़्तीश कंदो। लेकिन हसीना बेगम वरी शातिर आहे, मतिलबु हिकु उन अॻे ई कहाणी ॿुधाए छॾी सभिनी खे त तव्हां अॼु चाकर ख़ान रुख कयो आहे। तव्हां अगरि पकड़ियो त तव्हां मुंहिंजे मथां कर ॻाल्हि आई त तव्हांखे मां मराए छॾींदुसि चाकर ख़ान जे हथां। हाणे जाबर रुंडो इहे सभु हिकिड़ी कहाणी घणे ॿुधाईंदा सांवल चाकर ख़ान खे, ऐं वरी फिरी गेरी सांवल ॾे वेंदो। चाकर ख़ान वेही वीचार कंदो, पोइ बि थोरो घणो हुनखे शक पवंदो, पोइ बि इंतज़ारु कंदो रावल जो। जीअं रावल ॿाहिरि अचे त इन खां हाल वाल वठां त सॼी कहाणी जी पोइ मूंखे सही नमूने सां ख़बर पवंदी। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां असां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीनु अपडेट मिलंदा रहंदा आहिनि ऐं अॻिते बि मिलंदा रहंदा।